ऐसा मुझे थर जे गोठ ईदानी खां महरूम चाचा हयात जे ओचिते विछोड़े ते कलम खणे थो असगर अली राहूमो। त वक्त ते यादन जे सफ़र अॻियां बेवफ़ा थी गुज़री हलियो वियो। महरूम चाचा हयात तुंहिंजो विछोड़ो हिन मौसम ते यादूं तुंहिंजो सताईंदियूं आहिनि। 2022 जी 27 जनवरी असांजे लाइ परेशानी जो पहाड़ किरी पियो। बस रब जी रज़ा ख़ातिर ये विछोड़ा इंसान खे बर्दाश्त करणा पवंदा आहिनि। चाचा हयात तुंहिंजो ॾिनल मोहबतूं पंहिंजे औलाद वांगे हर पल यादि ॾियारींदियूं आहिनि। तुंहिंजे घर जी घिटी जा रस्ता असांखे वीरान लॻंदा आहिनि ऐं पोइ अखियूं उदास थी वेंदियूं आहिनि। हा ही मौसम तुंहिंजे यादनि जूं हवाऊं पल पल यादि ॾियारींदियूं आहिनि। जवानी जा विछोड़ा इंसान जो जी झोरे छॾींदा आहिनि। चाचा तो सिवा संसार अजीब लॻंदो आहे। ही घायल अखियूं सतायल चांडोकी में उजड़ियल ख़्वाब समुंड जी छोली में विखरी विया। तुंहिंजा ही नंढड़ा तुंहिंजे लाइ उदास थी वेंदा आहिनि। तुंहिंजे लाइ दुआऊं घुरंदा आहिनि। रब करीम जन्नतुल फिरदौस में आला मक़ाम अता फरमाए। आमीन। बस चाचा हयात तुंहिंजूं यादूं हवाउनि जे लहरनि जियां ईंदियूं आहिनि। ए मौत तूं अणमुदाई तो आहीं। घाई अहिड़ा घोट जिन जी मुंद न हुई मरण जी। चाचा हयात तुंहिंजी जवानी में जुदाई जो विछोड़ो समुंड जी उथली पियो आहे। 27 जनवरी जी शाम असांजे लाइ अजीब मंज़र थी वई हुई। बस रब ताला जी बारगाह में ये दुआऊं घुरूं था त रब करीम जन्नतुल फिरदौस में आला मक़ाम अता फरमाए। आमीन। आऊं उहो ई साॻियो थर जे ॻोठ ईदाणी खां असगर अली राहूमो।